नज़र आवाज़ टीवी जे प्रोग्राम दी एज विथ मोहसिन बबर में अव्हांखे भलीकार शुरूआत कंदासीं। पाकिस्तान में जो सभिनी खां वॾो मसइलो डिस्कस हेठि आहे, बहस हेठि आहे, उहा IPPs ऐं IPPs जी सूरत हाल इहा आहे त प्राइम मिनिस्टर पंहिंजी स्टेटमेंट में चवे थो त हीउ मसइलो जेकॾहिं IPPs जो हल न थियो ऐं FBR में सुधारा न आया त हीउ मुल्क जो ॿेड़ो ॿुॾी वेंदो। हाणे हीअ तमामु वॾी स्टेटमेंट आहे, इट इज़ अ बिग स्टेटमेंट। ऐं जंहिं हिसाब सां इहे शयूं साम्हूं आयूं आहिनि, बिजली जो शोबो आहे, न FBR बिजली जो शोबो बि दुरुस्त थिए, न FBR बि दुरुस्त थिए। उनखां अलावा हाणे इन्हनि IPP जो फॉरेंसिक ऑडिट करण जो फ़ैसिलो हीअ हुकूमत बि कंदी। पोइ दफ़े बि थियो, इमरान ख़ान जे दौर में बि थियो, हाणे बि शुरू थियण वारो आहे। ऐं हाणे हिन ते ख़बर न आहे छा थींदो। नेपरा चेयरमैन जी ब्रीफिंग आई आहे, उहा बि हुननि ॾिनी आहे मेंबर्स तरफ़ां स्टैंडिंग कमेटी खे अॼु। ऐं जेको आहे सख़्तु निगरानी हेठि फॉरेंसिक ऑडिट कराई वञे। सेनेटर चवनि पिया, मेंबर चवनि पिया, छा हुकूमत ऐं IPPs फॉरेंसिक ऑडिट वारे फ़ैसिले ते अमल दरामद कराए सघंदी, उहो वॾो हिकिड़ो सुवालु आहे। हिन ते ॻाल्हि ॿोल कयूं। मूंखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी ट्रिब्यून जे सीनियर एनर्जी रिपोर्टर आहिनि ज़फ़र भुट्टा साहब। भुट्टा साहब बहुत शुक्रिया आपने ज्वाइन किया। भुट्टा साहब, ये जो सूरत हाल सामने है, अब ये हुकूमत फिर दोबारा फॉरेंसिक ऑडिट कराएगी, ये आप तो पहले मुझे आप ये बताएं, आप बड़ा तफसील के साथ एक्सक्लूसिव भी रिपोर्ट करते रहे हैं कि IPPs का ऑडिट और इनसे नेगोशिएशन तो इमरान खान के दौर में भी हो चुका, पिछले दौर में भी हो चुका। थोड़ा सा उसका भी हमें बैकग्राउंड बताएं और उसमें क्या हुआ उसका थोड़ा पहले बताएं, तो फिर मजीद हम हुकूमत के इस फैसले पर आगे बढ़ते हैं। अच्छा, उसमें बेसिक जो ऑडिट ना जो पिछले दौर में हुआ था वो एनर्जी एफिशिएंसी ऑडिट था। तो उसमें ये था कि ये कितना एनर्जी फ्यूल यूज करते हैं और उसके अगेंस्ट कितनी बिजली बनाते हैं। तो पहले तो ये है कि ये इनको छेड़ ही नहीं सकते। वो कहते हैं गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान ने गारंटी दी, आप मुझे हाथ भी नहीं लगा सकते, ठीक है ना। दूसरी बात ये है कि इसका अगर ऑडिट करें भी तो इस पूरे प्रोसेस में आपने देखा होगा आज वो एक सेनेट स्टैंडिंग कमेटी ऑन उस पर हुई है कैबिनेट, तो उसने मेरे ख्याल में कहा कि फ्रांस एक ऑडिट करें। लेकिन इस पूरे जितना आप एपिसोड चल रही है, जितना क्राइसिस चल रहा है, तो इसमें देखें कोई ना प्राइम मिनिस्टर की तरफ से कोई स्टेटमेंट आता है, ना वाटर एंड पावर मिनिस्ट्री की तरफ से कोई स्टेटमेंट आता है। वो इस मसले में बिल्कुल खामोश हैं, क्योंकि जितने भी IPPs हैं वो इनके स्पॉन्सर रहे हैं माजी में। आप जिसमें देख लें मियाँ मंशा है, हुसैन दाऊद है, जहांगीर तरीन है, तो इस तरह के बड़े बड़े लोग हैं। इवन एक प्लांट ऐसा है जिसमें हमजा शुबाज इसका भी नाम है। तो इस तरह के प्लांट को ये कैसे छेड़ेंगे, कैसे हाथ लगाएंगे? नहीं भाई, ये तो थे हमारे पाकिस्तान के प्लांट्स हैं जिसकी कैपेसिटी पेमेंट चार्जेस की बात चल रही है। लेकिन फॉरेन प्लांट्स की तो एग्रीमेंट्स हुए हैं, इंटरनेशनल सॉवरेन गारंटी दी हुई है वो हुकूमत पाकिस्तान। नहीं, उसमें आप लोकल देखें ना, उसमें मेरे ख्याल में गारंटी है। आपको याद होगा कि एक दफ़ा उन्होंने कोई IPPs की पेमेंट करनी थी, तो IPPs इंटरनेशनल कोर्ट में चली गई थी, तो वहाँ पे पाकिस्तान की गवर्नमेंट केस हार गई थी, तो उनको पैसे देने पड़े थे, ठीक है ना। तो वो जो IPPs आप फॉरन की बात करते हैं उसमें तो ज्यादा CPEC के अंदर है ना, उसको तो ये वैसे भी हाथ नहीं लगा रहे। मगर इसमें एक इमरान खान के दौर में एक इंक्वायरी कमेटी बनी थी, शायद आपको याद होगा। बिल्कुल जी, बिल्कुल। उन्होंने कमेटी में कहा था कि ये जो साहिवाल कोल प्लांट है और इनके जो बिन कासिम है कराची वाला, तो ये तकरीबन वो कहते हैं 2-2.5 साल में अपनी सारी इन्वेस्टमेंट रिकवर कर चुके हैं, ठीक है। उनको तो हाथ नहीं लगाते। बाकी मेजोरिटी तो लोकल है ना, लोकल इन्वेस्टर हैं, वो पार्टनर हैं, ज्यादा वही लोकल इन्वेस्टमेंट जिसमें उन्होंने की हुई है। लेकिन इसमें जो सबसे बड़ा जुल्म है कि जो उन्होंने इन्वेस्टमेंट लोकल की उस पे तो उन्होंने उसकी इंडेक्सेशन डॉलर के साथ कर दी है, ठीक है ना। तो वो डॉलर जैसे जैसे फ्लक्चुएट करता है उसके भी पैसे देने पड़ते हैं। तो कैपेसिटी पेमेंट वो तो एक बड़ा जुल्म है। उसमें आप देखें ना, इन्होंने डिस्ट्रीब्यूशन पे खर्च किया, ना ट्रांसमिशन लाइनों पे खर्च किया, तो धड़ाधड़ प्लांट लगाते गए, कोई 100 प्लांट लगा दिए, ठीक है ना। और डैमों की तरफ या छोटे स्मॉल डैम या कोई अल्टरनेट आप देख लें रिन्यूएबल है, उसकी तरफ बिल्कुल भी नहीं गए। तो फिर ये तो फिर IPPs का मामला तो ये तो फिर किस बात की नेगोशिएशन, किस बात का ये फॉरेंसिक ऑडिट करेंगे भी तो कैसे करेंगे, और क्या वो IPPs ये फॉरेंसिक ऑडिट करने देंगे, क्या किस पे हो, पब्लिक सेक्टर का होगा, पाकिस्तानी प्लांट्स का होगा, इंटरनेशनल प्लांट्स का होगा, ये तफसील स्टैंडिंग कमेटी की तरफ से नहीं आई है शायद। ये नहीं, ये स्टैंडिंग कमेटी में उन्होंने कहा है फॉरेंसिक ऑडिट, ये गवर्नमेंट की तरफ से है ना। मैं आपको दूसरी बात बताऊं, इनका एक दफा इन्होंने कोशिश की कि हम जो है ना ये जो फर्टिलाइजर प्लांट है उसका ऑडिट करते हैं, इसमें IPPs का भी इन्होंने कहा था। लेकिन वो कहते थे जब हमने इन्वेस्टमेंट किया, आपने हमारे साथ एग्रीमेंट किया, उसमें कोई ऐसी क्लाज नहीं है कि आप हमारा ऑडिट करेंगे, ठीक है ना। जी जी। तो ये सारी ऐसी बातें, मेरे नहीं ख्याल कि इनका ऑडिट होगा। इसका सिर्फ हल ये है कि गवर्नमेंट के साथ इनके साथ नेगोशिएट करे। आप कैपेसिटी पेमेंट देखें, हर साल ये कोई 2 ट्रिलियन से ज्यादा देते हैं,
अगर उसमें इनको डैमेजेस इतने पड़ते हैं, अगर फॉर एग्जांपल इनके एग्रीमेंट कैंसिल करते हैं जिसमें डैमेजेस कम हो, यानी 1 साल की कैपेसिटी पेमेंट के बराबर हो, तो बेहतर है गवर्नमेंट वो पे करके इनसे कोई ख़त्म करे। जो नेट मीटिंग है उसको प्रमोट करे, उसमें तो सारे लोग जा रहे हैं। अगर आप रिमोट एरियाज में देखें, मुझे सिंध का नहीं पता, पंजाब में तो जितने फार्मर थे वो सारे सब ने कनेक्शन कटा के वो ज़्यादा मेजोरिटी 99% सोलर पे चला गया है, ठीक है ना। तो इसमें तो आपके ये एक और भी बात सामने आ रही थी जो मिफ्ता इस्माइल साहब ने भी प्रेस कॉन्फ्रेंस की है, वो तो कह रहे हैं कि जी आप रेट कम करें, टैक्सेस कम करें, लोग ज़्यादा इसको इस्तेमाल करें तो आपकी इनकम ज़्यादा होगी और पैसे ज़्यादा आएंगे तो आप कैपेसिटी पेमेंट भी आराम से दे सकेंगे। लेकिन अभी तो लोग इस्तेमाल ही नहीं कर रहे, नीचे जा रहे हैं, और जब नीचे जाएंगे तो फिर पेमेंट कैसे देंगे, बिलिंग कैसे होगी, रिकवरी कैसे होगी? जी देखें, लोगों की जब अफोर्डेबिलिटी नहीं होगी तो वो लोग सिस्टम से निकलेंगे। मैं बताऊं, ये जितने वक्त के साथ साथ सोलर के स्मार्ट सोल्यूशन आएंगे, मतलब स्मार्ट सोल्यूशन ये है कि अब ज्यादा जो रेंट पे लोग रहते हैं कि अगर एक जगह रहते हैं तो दूसरी जगह जाए, वहां पे वो सिस्टम शिफ्ट कर लें सोलर के, तो लोग इसका हाल पीटीसीएल जैसा होगा। देखें, लोग सिस्टम से निकल, अब हर दफा जब नेपरा की हेयरिंग होती है डिस्कस कहते हैं हमारी जो वो है डिमांड कम हो रही है, ठीक है ना। तो वो एक तो अफोर्डेबिलिटी का इशू है, तो इसके अलावा जो इंडस्ट्री है आपकी वो भी इसमें से निकल रही है, वो भी सोलर पे जा रहे हैं। तो जब कंज्यूमर ही निकल जाएगा तो फिर आप क्या करेंगे? वो जो कंज्यूमर बच जाएगा उसको पेनलाइज करेंगे। तो यही रहा है भुट्टा साहब, यही हो रहा है, जो बच गए हैं कंज्यूमर उन्हीं को पेनलाइज किया जा रहा है। लेकिन मकसद है ये आपके इनके जो टैक्सेस हैं 100%, 80% 60%, तो ये टैक्सेस क्यों नहीं कम करते? लोगों को रिलीफ वहां से देते हैं अगर वहां से नहीं दे सकते। देखे ना, आप भी इसको कवर करते रहे। IMF इनको कहता है आप नेट बेस बनाएं, टैक्स नेट बेस जो है, ये क्या कहते हैं, वो जो मौजूदा कंज्यूमर होता है जो टैक्स बेस में ऑलरेडी या उस पर डालते हैं, या जो इनडायरेक्ट टैक्सेस हैं जिसमें आपके पेट्रोलियम प्रोडक्ट्स हैं उसमें पेट्रोलियम लेवी 60 रुपए पे गया हुआ है। अब इस पे बिजली पे एक दफा इन्होंने वो ब्रीफिंग दी कि मोर देन 50% टैक्सेस हैं जो कंज्यूमर से वसूल कर रहे हैं, ठीक है। तो इनके पास या तो क्या अल्टरनेट है ना जिसमें टैक्स रेट बेस बढ़ाएं, लोगों को ज्यादा से ज्यादा टैक्स में लेके आए, उनको इंसेंटिव दें, वो तो देते नहीं है, उसमें जाते नहीं है। उनको सबसे आसान तरीका ये इनडायरेक्ट टैक्सेस का, इसमें बिजली वालों से वसूल कर लें। अच्छा, मैं आपको ये बताऊं कि आप देखें, ये जो कहते हैं जी आप इनकम टैक्स रिटर्न जमा करें, आपको इंसेंटिव होगा, आपको एक टैक्स देना पड़ेगा। अब जो टैक्स रिटर्न जमा कराता है वो भी इस तरह का टैक्स दे रहा है, जो टैक्स रिटर्न जमा नहीं कराता वो भी इसी तरह का टैक्स दे रहा है। तो जो टैक्स बेस में ऑलरेडी मौजूद हैं उनके साथ भी ये जुल्म कर रहे हैं। हाँ, ये बात आप ठीक। लेकिन अब ये जो स्टैंडिंग कमेटियां हो रही हैं बार बार कह रही है ऐसा करें वैसा करें, पार्लियामेंट आप कह रहे हैं कि इंटरनेशनल एग्रीमेंट्स हैं, वो भी दूसरे एग्रीमेंट्स हैं, ऑडिट वो करने नहीं देंगे, इंटरनेशनल नेगोशिएशन में आप इंटरनेशनल इदारों के साथ जाएंगे, तो आखिर ये मकसद जाके हुकूमतों को खासतौर पर चाइना से नेगोशिएट करें, उनको कहें जी मेहरबानी करें हमारे ऊपर थोड़ी सी ये रेट हमें कम करवा के दें ताकि थोड़ा सा रिलीफ दें और थोड़े से हम पेमेंट करके कैपेसिटी पेमेंट कम करके जान छुड़ाएं। इंटरनेशनल एग्रीमेंट तो मसला तो इंटरनेशनल एग्रीमेंट है नहीं, उसमें पता क्या है, ये चाइनीज से कई दफा बात कर चुके हैं, चाइनीज इस पे आते नहीं है रीनेगोशिएशन पे, ठीक है ना। अगर जो पुरानी PTI के दौर में हुई थी उसमें देखिए वो भी उसमें CPEC वाले कोई भी शामिल नहीं है, ठीक है। उसमें उनको रियलाइज करवाएं थोड़ा सा कि जब कंज्यूमर ही नहीं होगा तो फिर आपके प्लांट कैसे चलेंगे, बैठ के बात करें उनसे, थोड़ा सा समझाएं। देखें, ये कमर्शियल बिजनेस है, जब उसमें कंज्यूमर ही नहीं होगा तो फिर आप कैसे बिजनेस चलाएंगे, उनका भी ठप होगा, गवर्नमेंट से कितना वसूल कर। भुट्टा साहब, मेरा आखिरी सवाल इसमें से ये है, ये जो हमारे DMG के अफसरान हैं जो टेक्निकल फैसले बैठ के सारे उन्हीं की मरून मिन्नतें जो इस मुल्क के साथ हो रहा है, तो ये जो अलामा वहां बैठे हुए हैं, तो उन्होंने जब ये इतना मसले में फंसा है तो इसका हल भी तो वो अलामा निकाले ना। सर, अलामा के पास क्या हाल है, जिनको या तो उनको इसके रियलाइज हो कि ये हो क्या रहा है। असल में तो जो आवाम के से मुंतखब हो के लोग आते हैं, जिनको मैंडेट होता है, पार्लियामेंट में लोग आते हैं, उनका काम है उन्होंने अवाम के पास दोबारा जाना होता है। अब ब्यूरोक्रेट तो अवाम के पास नहीं जाते, वो AC कमरे में बैठे हैं, चाहे मुल्क डिफॉल्ट हो जाए जैसे हो जाए, उनके मजे लगे हुए हैं। असल तो जो हमारे पार्लियामेंट में लोग बैठे हुए उनको रियलाइज करना चाहिए, जो हुकूमत में है उनको एहसास करना चाहिए कि लोग किस तकलीफ से गुजरे। उन्होंने अगर नहीं 4-5 साल बाद फिर इलेक्शन होने, उन्होंने अवाम के पास जाना है। अगर उनको इस चीज का रियलाइज नहीं है तो ब्यूरोक्रेट्स कैसे करेंगे? ब्यूरोक्रेट्स तो आपको पता है सबको चक्कर देते हैं। बहुत शुक्रिया जफर भुट्टा साहब, आपने हमें टाइम देना। सीनियर सहाफ़ी जफर भुट्टा साहब तव्हां ॿुधो आहे कीअं कंदा, रस्तो ई कोन्हे को बि, टैक्सिस घटि कनि था तॾहिं मसइलो, कैपेसिटी पेमेंट ॾियणी आहे, सर्कुलर डेट जो मसइलो पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे, पैसा ॾेई कोन था सघनि पिया, इशू मसइले जो को हल ई न निकिरे, कंहिं वटि हल आहे कोन्हे,
टैक्सिस घटि कनि था तॾहिं मसइलो, टैक्स नेट वधाइनि था तॾहिं मसइलो। त हीअ जेके प्लानर्स जेके मां अलामा जिन खे मां चयो आहे, मुल्क जो बेड़ो त इन्हनि ॿोड़ियो आहे ऐं जेके अहिड़ियूं पॉलिसियूं आणे हाणे मुल्क अहिड़े घनचकर में फसाए छॾियो अथनि जो वीचारो मुल्क जो ग़रीब अवाम, मुल्क जे हर कुंड जो माण्हू, मिडिल क्लास जो माण्हू परेशान आहे ऐं हल हिननि वटि आहे कोन। हाणे टेक्नोक्रेट बि वेहनि था, उहे पंहिंजा हल कढी था अचनि, उहो मसइलो हल कोन थो थिए। त इहे असांजा जेके ऑफिसर ऐं ख़ुदि जेके असांजा सियासतदान आहिनि उहे फ़ैसिलो कनि ऐं हिन मुल्क खे इन ॾुखियाई मां घणनि, उन्हनि जी ज़िम्मेवारी आहे। वोट वठनि था, पघारूं वठनि था, ब्यूरोक्रेट बि पघारूं वठनि था, सियासतदान बि पघारूं वठनि था। त मसइले जे हल लाइ को हल कढी अचनि त हिन मसइले जो हल निकिरे। त न त प्राइम मिनिस्टर साहिबु चयो आहे त हीउ मसइलो हल नथो थिए त मुल्क जो बेड़ो ॿुॾी वेंदो। त नाज़रीन वठूं था हिकिड़ो ब्रेक खां पोइ ॿिए मामले ते ॻाल्हि ॿोल कयूं था। जी नाज़रीन वेलकम बैक। हाणे असां हलंदासीं शिकारपुर में हिकिड़ो वाक़ियो थियो जंहिंमें हिकु पुलिस अहलकार खे ॾंड विधो वियो आहे 16 लख रुपया। छाजे करे त हुन कंहिं माण्हू खे ज़ख़्मी कयो हो ऐं उन खां पोइ उनजो जिरगो थियो, जिरगे में उन ते 16 लख ॾंड विधो वियो आहे। ऐं इहो मामिलो पुलिस तरफ़ां नाजाइज़ी हुई न हुई इन जी अञा ख़बर न आहे, पर जरगे चयो आहे त नाजाइज़ी हुई ऐं बाद में पुलिस ते ॾंड विधो वियो आहे ऐं उन ते 16 लख रुपया ॾंड भरे ॾींदो। जंहिंखां बाद में उन जेका हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कई आहे, जंहिं मुबैना जवाबदार जंहिंखे ज़ख़्मी कयो वियो हो, उन खे जेको आहे हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कई, हुन वापसि वठंदो। सो इहा अहलकार जेको अहसान झलण जेको आहे उहो जवाबदार हो। हाणे हीअ सिचुएशन आहे, इन थोरो मामले ते तफ़सील पहिरीं वठूं था। छा थियो आहे, मूंखे जॉइन कयो आहे शिकारपुर मां असांजे रिपोर्टर रशीद जामड़ो साहब। रशीद, हीअ पहिरीं वाक़ियो त ॿुधाए वञिजो असांखे, छा थियो आहे, किथे थियो आहे, इन में वाक़िया तफ़सील छा आहिनि? मुस्तफ़ा साहब, हीउ वाक़ियो थियो आहे 1.5 महीनो पहिरियां जो वाक़ियो आहे। शिकारपुर ज़िले जो थाणो आहे सुल्तानकोट ऐं सुल्तानकोट थाणे जी हद में हीउ वाक़ियो थियो, जंहिंमें ही पुलिस जी जेका स्नैप चेकिंग हले पई उन दौरान पुलिस जेकी मोटरसाइकिल ते जेके इलाइक़े वासी पंहिंजे घरनि ॾांहुं वञनि पिया ऐं उन्हनि जी चेकिंग पई, जंहिंमें पुलिस ऐं उन मोटरसाइकिलुनि खे बीहारियो त ॿ जेके उहे माण्हू हुआ जंहिंजो ज़िक्र पाण अॼु ही हले पियो, ऐं उन्हनि मोटरसाइकिल पुलिस जे इशारे जे बावजूदि उन्हनि जेका मोटरसाइकिल आहे उहा न बीहारी ऐं उनखां पोइ हू अॻिते भॻा त पुलिस पिणु उन्हनि जो पीछो कयो ऐं पीछो करण खां पोइ उन्हनि विच में ही जेको मामिलो थियो आहे त पुलिस जेका हिन वक़्तु फ़रियाद ॼाणाई आहे त असांखे जेको आहे इतलाह मिलिया त हिकिड़ा 2 जेके रूपोश ॾोहारी आहिनि ऐं उहे अचनि पिया। असां स्नैप चेकिंग कईसीं, पर हुनखे इशारो ॾिनोसीं पर हू न बीठा ऐं जेका पोइ ही मुक़ाबिलो थियो आहे। ऐं मौसम साहब, हाणे ॻाल्हि ईअं आहे त उनखां पोइ शिकारपुर पुलिस हाई कोर्ट अदालत में अहिड़ी जेका दरख़्वास्त दायर कई आहे ऐं उहो केस दाख़िल थी वियो आहे। पर ही जेकॾहिं पुलिस जो मुक़ाबिलो जेकॾहिं मुक़ाबिलो ई आहे त मुक़ाबले खां पोइ उहो ॾोहारी फरार कीअं थो पए? वॾो हिकिड़ो सुवाल पैदा थिए पियो त जॾहिं पुलिस हिकिड़ी दरख़्वास्त दायर करे पई त पुलिस मुक़ाबिलो थियो आहे ऐं मुक़ाबले खां पोइ लाज़मी आहे त हू जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार ई थियणु घुरिजे, पर हू साॻी रूपोशी वारी माना उहा अख़्तियार हिन वक़्तु उहो ॾेखारनि पिया ऐं काई बि गिरफ़्तारी अमल में न आई। पर पुलिस पंहिंजो हाई कोर्ट में उहा दरख़्वास्त दाख़िल कई। थियो ईअं कुझु ॾींहंनि खां पोइ जेको अहलकार हुयो जो झलण बिरादरी सां, जंहिंमें हिकिड़ो वसीम केहर जेको आहे उहो ज़ख़्मी थियो, जंहिं ॼाणायो त पुलिस अहलकार जंहिं वक़्तु असांखे रोकियो अहसान झुलण मुक़ाबिलो न, पर उन्हनि टारगेटेड हमिलो करे असांखे ज़ख़्मी कयो आहे, जंहिंमें पुलिस जो मुक़ाबिलो न पर असांजा हिकिड़ा ज़ाती तकरार हलंदड़ आहिनि ऐं तकरारनि खां पोइ हुन टारगेटेड करे कंहिंजे इशारे ते ऐं मूं मथां जेका उहा फायरिंग कई आहे। सवाल इहो आहे रशीद, सवाल इहो आहे त इहो जेको वसीम केहर ऐं जंहिंखे उहे चवनि था नाहे गोलियूं लॻियूं आहिनि, तव्हां ॿुधायो त पुलिस चवे थी रूपोश जवाबदार आहिनि, जो मक़सदु आहे हिननि ते अॻे को केस दाख़िल आहिनि
वसीम केहर ते ऐं उन्हनि ते? न मोहसिन साहब, इन वसीम केहर ते अहिड़े क़िस्म जो को बि हिन महिल ताईं केस दाख़िल बिल्कुलु न आहे। असां अहिड़ी तरह उनजे थाणे तां जेके लोकल जेके ॿी सरहदूं आहिनि उतां मां पाण बि जांच कराई आहे त वसीम केहर ते अहिड़ो को बि केस जेको आहे उहो दाख़िल न आहे। ऐं उन खां पोइ उन ते फायरिंग कई वई, ऐं पर इहो जिरगे जो मामिलो कीअं थियो ऐं पोइ हुननि कीअं मञियो त वाक़ई 16 लख रुपया तव्हांखे हुननि जिरगे जो फ़ैसिलो कयो ऐं पोइ जेको हीउ अहसान झुलण आहे इहो हाणे 16 लख भरे ॾींदो? इहो इन एपिसोड खां बाद में जिरगो कंहिं कयो, किथां कयो, छा थियो? हाणे इहो जरगो त थियो आहे, पर जरगो उहो हुननि जी अहसान केहर जेको पुलिस एहलकार आहे ऐं उनजी रज़ामंदीअ सां थियो आहे। रज़ामंदीअ सां जंहिंमें शिकारपुर जी मशहूरु दरगाह आहे, दरगाह बुडल फ़क़ीर ऐं उतां जो अॻूणी सजादा नशीन मस्त मुक़ीम जो फर्ज़ंदा सनाउल्ला मस्त मुक़ीम ऐं शिकारपुर जो असांजो हिते सरदार आहे, सरदार अख्तर हुसैन खुवारो, ऐं जेका मुतासिर धुर आहे जेका झुलण बिरादरी ऐं उनजो पिणु सरदार जेको आहे सरदार उन गॾिजी करे ऐं उहे मेडमिंथ काफ़िलो दरगाह ते मोकिलियो त जेको झुलण बिरादरी आहे ऐं उन्हनि केहरनि ॾे जेके मेड़ खईं त असां सां ॻाल्हियूं कयो। माने पुलिस जे माण्हूअ ख़ुदि पाण जेके आहिनि उहा मेड़ खईं, जंहिंमें उन्हनि जो जेको झुलण बिरादरी जेको हुयो ख़ालिद सरदार ख़ालिद ख़ान झुलण ऐं उनजो पुलिस एहलकार बि पंहिंजे राज जो माण्हू आहे ऐं उन्हनि दरगाह बुडल फ़क़ीर ते पिणु उहे मेड़ खईं त असीं ॻाल्हियूं करण लाइ जी रशीद, दरगाह बुडल फ़क़ीर त असां वटि मशहूरु आहे त हिकिड़ो सूफ़ी दरगाह आहे, उते सूफ़ियाणो राग थिए थो, उते सूफ़ीज़म खे अॻिते वधायो वञे थो। हिते जरगा बि थियनि था असांजी दरगाह बुडल फ़क़ीर ते? मोहसिन साहब, हीउ असां वटि हिकिड़ो इलाइक़ो आहे जेको शिकारपुर या त उते जिते बि अहिड़े क़िस्म जा वाक़िया थिया आहिनि उते जेको बि जंहिंजो को पीर सैयद या किथे को बासर माण्हू उहो लोकल माण्हू उन सतह ते उन ताईं पहुची करे अहिड़ा मसइला उते हल कराईंदा आहिनि। ऐं मां इहो बि तव्हांखे ॿुधायां त बिल्कुलु उहा दरगाह जा हिकु त ॿई मुरीद आहिनि उतां जा लोकल आहिनि ऐं उन जा जेके ॻोठ आहिनि ईअं न आहे त उहा दरगाह खां ॿाहिरां जी आहे, पर उहे जेके मुतासिर धुरियूं आहिनि ऐं धुरनि जे ॻोठनि जे भरिसां हिकिड़ी दरगाह आहे। उहो दरगाह जो ऐं उहो जेको सनाउल्ला ऐं मस्त मुक़ीम दरगाह अॻूणी जो गादी नशीन जो पुटु आहे ऐं उन ॻोठनि जे विच में ई दरगाह ऐं ॿई धुरियूं उतां जी मौत क़ैद ऐं मञण वारा आहिनि ऐं उतां जा जेके आहिनि अचण वारा आहिनि। तंहिं करे हीअ ॿिन्ही धुरियुनि राज़पे सां ऐं उन दरगाह ते जेको हीउ जेको पंहिंजो फ़ैसिलो रखरायो। पर रशीद, सूफ़ी फ़क़ीर सूफ़ी दरगाह जा मौतक़द आहिनि, इहा सुठी ॻाल्हि आहे ॾाढी। पोइ इहो हथियारनि जो मामिलो विच में किथां जो? सूफ़ी माण्हू त इहे हथियार न खणंदा आहिनि, न कंहिंखे मारींदा आहिनि, हीअ पोइ छाजे लाइ हथियारनि ते विढ़नि पिया ऐं माण्हुनि खे हिक ॿिए खे ज़ख़्मी कनि पिया? पोइ वरी को पुलिस केस ठाहे पियो, ॿियो वरी माफ़ु करे पियो, हीअ छा पियो थिए मक़सदु? इहा मूंखे थोरो सम्झणो आहे हिन ॻाल्हि खे। ही मोहसिन साहब, तव्हांजो सुवाल सम्झ में न आयो। मुंहिंजो साईं, इहे त जेकॾहिं सूफ़ी फ़क़ीर दरगाह जा मुरीद आहिनि न ॿई धुरियूं, त पोइ हथियार हिक ॿिए खे मारण ऐं ज़ख़्मी करणु हीअ छा आहे? इहा मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे। मां इहो बि सुवालु आहे मुंहिंजो। इहो मां तव्हांखे पहिरियां ॿुधायुमि त इन्हनि जा पाण में क़बाइली तकरार बि उहे हलंदा रहंदा। हेॾां असांजे ज़िले शिकारपुर जो जेको आहे त उन्हनि में जेके बिरादरियुनि जा तकरार आहिनि उहे तकरार त पिया हलंदा रहंदा ऐं केर बिरादरियुनि जो मुख़्तलिफ़ बिरादरियुनि सां उहे तकरार पहिरियों हलंदड़ हो। हथियार त हिते जिन जो दुश्मन आहे लाज़मी हू पंहिंजे प्रोटेस्ट लाइ ऐं बचाव जे लाइ उहे हथियार खणी घुमनि था। पर हिन वक़्तु जेके आहिनि, मां ॻाल्हि तव्हांखे पहिरियां बि इहा ई कई त ख़ुदि जेके अहसान झुलण जेको पुलिस एहलकार आहे ऐं उते उनजे वालिद साहब ऐं उते दरगाह ते वञी ऐं ॿ दफ़ा इन गादी नशीन खे पाण हिकु दफ़ो त हिन गादी नशीन खे वापसि कयो हुयो। ठीकु आहे, उन खां पोइ हुनखे टाइम ॾिनो। सम्झ अची वई। चलो असां इहो खणूं था त दरगाह हिकिड़ो ख़ैर जे कम लाइ ॿिनि धुरनि खे पंहिंजनि मुरीदनि खे ठाहिण लाइ सुठो कमु कयो। जेकॾहिं मिसाल वठूं था, पुलिस जो छा, शिकारपुर पुलिस जो छा रिएक्शन आहे? उन्हनि उहो बि जरगे जे हक़ में हुआ या उन्हनि जेको पंहिंजी कार्रवाई कई आहे हाणे उहा बि ख़तमु थी वेंदी? पुलिस हिन वक़्तु का बि कार्रवाई न कई आहे। पुलिस जेका कार्रवाई नज़र पुलिस ते हालांकि सोशल मीडिया ते प्रिंट मीडिया ते इहे शयूं थियूं, पर हीउ जेको वाक़ियो दरगाह ते थियो आहे, पर हीउ को नई ॻाल्हि कोन्हे का। रिसेंटली हिन महीने में 2 अहिड़ा 3 अॻु बि वाक़िया थिया आहिनि
पर पुलिस जो अहिड़ो को बि कार्रवाई करण जो को साम्हूं ख़्याल साम्हूं नज़र न आयो आहे। ठीक है रशीद तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन ही सूरत तव्हां साम्हूं आहे। ॿ धुरियूं आहिनि पाण में, हुननि जा क़बीलाई तकरार बि आहिनि, पर को चवनि था त हुननि खे गोलियूं हुयूं। हुननि चयो पुलिस जो पहिरीं मौक़िफ़ हो त उहो हुते बीठल उहो न बीठा स्पॉट चेकिंग दौरान, ऐं उन पर गोलियूं हुयूं। बाद में ख़बर पई को ज़ाती तकरार आहे, कुझु जिरगो थियो बुॾल फ़क़ीर जी दरगाह ते। गादी नशीन जे फर्ज़ंद हथां इहो थियो। ॿिनि मुरीदनि खे ठाहिण जी कोशिशि कई वई, ॿई धुरियूं पाण में ठही वियूं, 16 लख ॾंड थी वियो। ऐं उन खां पोइ जेको आहे हाणे उहो वापसि वठंदा दरख़्वास्त, जेका हुननि हाई कोर्ट जेका मुतासिर धुर हुई हाई कोर्ट में दरख़्वास्त कई। हाणे हिन विच में पुलिस किथे आहे कीअं आहे इहा का ख़बर न आहे। जी नाज़रीन, तव्हां वाक़े जा तफ़सील ॿुधाइनि त हीउ वाक़ियो कीअं थियो, उन खां पोइ छा थियो आहे। मूंखे जॉइन कयो आहे सनाउल्ला मस्त मुक़ीम साहब, जिन इहो जिरगो कयो, जिन इहो फ़ैसिलो करायो आहे। उन्हनि खां बि कुझु तफ़सील वठूं था। साईं सनाउल्ला साहब, असांखे ॿुधाइजो त हीउ हिकिड़ो वाक़ियो थियो आहे, हिकिड़ो अपेरेंटली पुलिस जो केस हो, उन खां पोइ उन पुलिस जे केस में तव्हां वरी उहो उनखे फ़ैसिलो करायो आहे, जंहिंजा 16 लख रुपया ॾंड विधो वियो आहे। हीउ हिकिड़ो पुलिस केस न हो जंहिंमें पुलिस खे इन्वॉल्व थी कानून जे हिसाब सां इहो फ़ैसिलो थिए। हा, जेको बि ॾोहारी आहे, पुलिस वारो ॾोहारी आहे या उहो फ़रियादी धुर ॾोहारी आहे, त उते मसइलो ख़बर पइजी वञे। हा, त तव्हां सम्झो था त इहो 16 लख रुपया ॾंड वारो फ़ैसिलो ठीकु थियो आहे? असल में इहो हिकिड़ी मिसअंडरस्टैंडिंग जो केस हुयो। जेको मामिलो थियो हुन वक़्तु त थोरी देरि खां पोइ उन्हनि पुलिस वारनि खे तो शायदि रियलाइज़ थियो त असां को ग़लति कयो आहे। तो जेको माण्हू ज़ख़्मी थी पियो उहो ॾोहारी न हुयो जी। इहा मतिलबु उन्हनि जो पंहिंजो बयानु जेको हो असां वटि अची असांखे ॿुधायो हुननि जी। पोइ हुननि चयो त असां ग़लती थी वई आहे, सो असां हाणे मसइलो असां पाड़े जा आहियूं ॿिए जा, ऐं इहो हल करणु था चाहियूं। असां ग़लती थी, माण्हू असां ज़ख़्मी थी पियो आहे। बाद में असांखे ख़बर पई त हू जेको आहे हुन ते न को केस दाख़िल हुयो ऐं न को छा मिसअंडरस्टैंडिंग में असां इहो वाक़ियो थी पियो। त पोइ इहो सही उन्हनि खे चयो त पुलिस खे पहिरियां जी सर। हा, मां असूल में उन्हनि खे इहो चयो त तव्हां हुन खां पोइ जेको आहे न हो जेको ज़ख़्मी धुर हुई उहा बि कोर्ट वई पुलिस जे ख़िलाफ़ जी। उन्हनि बि पिटीशन वग़ैरह हाई कोर्ट में शायदि विधो। ऐं पोइ इहो जेको मैटर आहे इहो असां वटि आयो त हाणे मसइलो हल करायो, छो त असां हिकिड़ी ग़लती थी वई आहे ऐं असां मिसअंडरस्टैंडिंग में असां ॿाहिरि ते असांजो थी विया जंहिंमें माण्हू ज़ख़्मी थी पियो। हुन खां पोइ असल में छा आहे तव्हांखे ख़बर आहे असां वटि हिकिड़ो ट्राइबल सिस्टम आहे ऐं सॼो पोइ हिननि मसइलनि ते इलाही मामला अॻिते वधी वेंदा आहिनि जंहिंमें वरी पोइ क़ौमी तकरार शुरू थी वेंदा आहिनि। जी साईं। पोइ हुनखे हल कराइण जे लाइ असां वटि आया ॿई धुरियूं ऐं पाण में राज़ी हुया ऐं उन्हनि पाण ई हामी भई न शइ जी त असां मसइले हल था करणु चाहियूं, फ़ैसिलो करणु था चाहियूं। हुन खां पोइ हिकिड़ी मसइलियत वारे जो मामिलो थियो, बाक़ी अहिड़ो कोई जिरगो वग़ैरह न आहे। पोइ साईं 16 लख रुपया ॾंड जी जेका ॻाल्हि थी आहे इहा केतिरे दुरुस्त आहे? त जेकॾहिं पाण में ठही विया त उहो 16 लख रुपया ॾंड कीअं विधो वियो आहे? इहा ॻाल्हि त हले पई। असल में ईअं थियो न त उहो जेको माण्हू जी जी हुनजो इलाज बि थियो, प्लस में हुननि ते केस बि दाख़िल थियो पूरो पुलिस जे तरफ़ां जी जी हुनजो बि आहे। हुन खां अलावा वरी हुननि जेका पिटीशन वग़ैरह हिननि ते विधी ऐं सॼो हुन में कुझु ॿिया बि नुक़सान वग़ैरह बि थिया जी। ठीक सॼो मिली सिली करे उहो इहो पूरो जेको आहे न थियो। जी साईं, ठीकु साईं। सनाउल्ला साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू वेरी मच फॉर योर टाइम। नाज़रीन, सनाउल्ला साहब चवनि था त धुरियुनि जो पाण में अॻे ई फ़ैसिलो थियल हो, रुॻो असां हुनखे करायोसीं, बाक़ी जिरगो वग़ैरह न आहे थियो। सनाउल्ला साहब चवणु आहे सवाल इहो आहे त पुलिस हिकिड़ो केस दाख़िल कयो आहे, उनजो छा थींदो? चलो हीअ त पिटीशन पंहिंजी वापसि वठंदा, पुलिस जो केस दाख़िल कयो आहे हुनजो छा थींदो? असां वटि पुलिस जो मौक़िफ़ न अची सघियो। असां कोशिशि कईसीं त SSP साहब सां ॻाल्हि करे हिन मामले जी तफ़सील वठूं त जेको पुलिस अगरि ग़लति कयो आहे त पुलिस जे ख़िलाफ़ु कार्रवाई थियणु घुरिजे। पर हीअ त हाणे रियासत जा मामला, पुलिस जा मामला हाणे अगरि अहिड़े तरीक़े सां फ़ैसिलनि में हल थियनि था त पोइ त अमन अमान जी सूरत हाल जो अंदाज़ो लॻाए सघो था। वठो ब्रेक खां पोइ हलंदासीं गंबट में गिम्स जे डायरेक्टर रहीम बख्श भट्टी साहब ते हमिलो थियो, हिकिड़ी बिरादरी ते हमिलो कयो आहे, उन छा तफ़सील आहिनि ब्रेक खां पोइ। जी नाज़रीन, वेलकम बैक। हाणे तव्हांखे असां वठी हलंदासीं गंबट में गंबट जे जेके डायरेक्टर आहिनि इन इदारे खे हलाइनि पिया कामयाबी सां डॉक्टर रहीम बख्श भट्टी साहब, उन्हनि ते कुझु माण्हुनि हमिलो कयो ऐं उन्हनि ते
उन खां बाद भट्टी साहब बि इहो चवणु आहे त हाणे उहो सिक्योरिटी जो वॾो प्रॉब्लम थी वियो आहे। हिन माण्हुनि छो हमिलो कयो आहे एॾे सारे इदारे में जिते एतिरो फलाह जो कमु थिए पियो, एॾो शानदार कमु थिए पियो, उन खे कीअं सबूताज कयो वञे पियो, हिकिड़ो हुतां जे डायरेक्टर ते इहो हमिलो थियो आहे। हिते ॻाल्हि ॿोल कयूं त पहिरीं थोरो तफ़सील वठूं असांजे रिपोर्टर किशोर कुमार खां त इहो छा मामिलो थियो आहे, इहो वाक़ियो कीअं थियो आहे। किशोर, तव्हांजी वॾी महिरबानी। किशोर, छा इहो वाक़ियो आहे जो डॉक्टर रहीम बख्श भट्टी साहब जे हवाले सां इहा ॻाल्हि ॿोल साम्हूं आई आहे त उन्हनि ते हमिलो कयो आहे, जंहिं CCTV फुटेज बि साम्हूं आया आहिनि, पर उन खां अलावा उहे पाण खे बि इनसिक्योर महसूसु कनि पिया गंबट में? वॾी महिरबानी मोहसिन साहब, तव्हां जो अहम इशू जेको आहे पंहिंजे प्रोग्राम में कयो आहे। बिल्कुलु जेको आहे वॾी हद जेको आहे देश के सरबराह डॉक्टर रहीम बख्श भट्टी मथां जेको आहे मुबैना तौर ते जेको आहे गोपाल बिरादरी आहे इन पाण जेको आहे हमिलो कयो ऐं तशद्दुद जेका जंहिंमें जेको हुनजो दाज सां गॾु जेको हुनजो थियो हुयो उनखे पिणु जेका उन्हनि तशद्दुद जो निशानो बणायो। डॉक्टर रहीम बख्श भट्टी जेका पुलिस तो जेको आहे जांच कराई, पाण वटि हुनजा CCTV फुटेज बि आया त हुन फुटेज में ॾिसंदा हूंदव त माण्हुनि जी जेकी तादाद आहे केतिरा माण्हू जेका गोपाल बिरादरी जा आया ऐं इन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदो न त डॉक्टर रहीम बख्श भट्टी पारां जेको आहे इहो पिणु जेको आहे वीडियो ध्यान में तव्हां ॾिठो हूंदो त हुन इहो बि पिणु चयो त हुन जो कोई बि कंहिं भट्टी बिरादरी सां या गोपाल बिरादरी सां कहिड़े बि क़िस्म जे मामले जो कोई बि तालुक न आहे। ॿियो तव्हांखे अञा जेको पंहिंजे नाज़रीन पंहिंजी तव्हांखे शेयर कंदासीं त 22 ॾींहं अॻु जेको आहे सुबुह जहिड़े वाक़ी आहे भट्टी उनजी जेकी नगरी आहे उहा जेको आहे रैपिड रेस्पॉन्स में आंटी एमरजेंसी वारी हालत में हिते जेको आहे तरफ सलामी जेको आहे हिते परवेज गोपाल नाले मुलाज़िम आहे। उन खां पोइ जेको आहे उहा उनजे हवाले सां हुते जेके उन्हनि जा अटेंडेंट हुया उन्हनि पारां जेको आहे हिते जेका पिणु कई जेको आहे हुते जे अमले सां उन्हनि जी तलब सलामी बि थी। उन खां पोइ जेको आहे तालका जेके वकील हुया उन्हनि पारां जेको आहे नामालूम 4 माण्हू हुया उन्हनि जे मथां जेको आहे केस में जेको आहे दाख़िल करायो। हिन केस जे हवाले सां वधीक जेको आहे हिन अदालत में जेको आहे उनजी जेको आहे उन दौरान जेको आहे वकीलनि ऐं जेके गोपाल बिरादरी जा माण्हू आहिनि उन्हनि जे विच में बि उन्हनि जहिड़ो थियो। जहिड़े खां पोइ जेको आहे उहे जेके माण्हू हुया उन्हनि जेको आहे उते जेको आहे रोक कयो जिते जेको आहे डॉक्टर रहीम बख्श भट्टी उन दौरान जेको आहे पंहिंजे मुख़्तलिफ़ वार्डनि जो पिणु दौरो करे रहियो त उते जेको आहे उते जेको आहे कुझु माण्हू जेको आहे कची तादाद में जेको आहे जेको आहे उनजे मथां जेको आहे हमले जी कोशिशि कनि था ऐं CCTV फुटेज में तव्हां ॿाहिरि तौर ते ॾिसी था सघो त हुन में भट्टी साहब जो जेका बि ॾिना आहिनि अफ़सोस जी ॻाल्हि आहे त जी किशोर मूंखे ॿुधायो त छा किशोर मूंखे ॿुधाइजो त भट्टी साहब जे मथां इन हमले जो केस दाख़िल थियो आहे, इन में छा अॻुभराई थी आहे, वधीक छा इन हवाले सां इन जी डेवलपमेंट छा आहे? केस दाख़िल थियो आहे, माण्हू उन जा गिरफ़्तार थिया आहिनि, उन्हनि जो छा चवणु आहे इन हवाले सां? अदालत में वकीलनि सां उन मन जेको आहे 10 माण्हुनि जे मथां जेको आहे FIR दाख़िल थी जंहिंमें जेका 10 नामिनेट ऐं 20 जेको आहे अणॼातल जेके माण्हू हुया उहे हुन में शामिल हुया। उन खां पोइ जेको आहे डॉक्टर भट्टी साहब जेको पहिरीं जेको आहे इहा चवंदो रहियो आहे त हिते जेको आहे तहफ़्फ़ुज़ बि फराहम कयो वञे ऐं एॾे वॾे इदारे मथां जेको आहे हिते माण्हू पारां जेको आहे अहिड़ो रवैयो जेको आहे इहो जेको आहे शदीद जेको आहे रद्द वरिते जेको आयो आहे त हुकूमत खे घुर्जे अहिड़नि माण्हुनि खिलाफ़ जेका कार्रवाई करे ऐं डॉक्टर रहीम बख्श भट्टी खे जेको आहे फौरी तौर ते तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। जी मोहसिन साहब। जी ठीकु आहे किशोर, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे डिटेल इन हवाले सां ॾिना आहिनि। जी नाज़रीन, किशोर असांखे तफ़सील वाक़िया जा ॿुधाया आहिनि, पर हाणे असांखे जॉइन कयो आहे गंबट जे असांजे इंस्टीट्यूट जेको गिम्स आहे उनजे डायरेक्टर आहिनि डॉक्टर रहीम बख्श भट्टी साहब, जिन ते हमिलो थियो वो पान के गैर महफूज़ इनसिक्योर महसूस कन पिया। डॉक्टर साहब तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो। डॉक्टर साहब ही छा मामिलो एॾे वॾे मॉब जेको आहे हॉस्पिटल में उते मौजूदु हुआ ऐं उन्हनि तव्हां ते इहो हमिलो कयो, CCTV फुटेज में वाज़े आहे, इहो तव्हांजी नज़र में छा मामिलो आहे? वकीलनि ते FIR दाख़िल कई पान जे हिकिड़े माण्हू पर ते
जिन सां मिसबिहेव कयो को वकीलनि सां, उहो उनजी हाज़िरी जी कोर्ट में त ही पाण कम्यूनिटी वई हुते, वकील हुआ, उते जेको फसाद थियो कोर्ट में, जी ऐं उते बि काफ़ी जो थियो, उते बि ईअं तबासुबी थी वकीलनि सां, पाण कम्यूनिटी सां, प्लस जज जी जेका ही कोर्ट उनमें बि काफ़ी बंदो थी। पतो न आहे मुंहिंजो जेको हुन में इन्वॉल्वमेंट हुई बि कोन न असांजे अदारे जी, हू उतो आया त वरी ख़बर न आहे असां छो आया, मौत जी सूरत में आया, हुन में ॿार बि हुआ, मायूं बि, ॾंद बि हुआ, त हिकु मुमकिन हो त असां ब्लैकमेल कयूं असां अदारे खे, त उहे सभु कुझु असां इहो अमरा छॾाए लाइ। पोइ हाणे असांजो रास्तो बि न हो, केस बि असांजो न हो, न असांजे पार्टी हुआसीं, तो मां चयो असांजो रास्तो ई न आहे बाबा, असांजो छा कोर्ट ॼाणो तव्हां ॼाणो कीअं बि कयो। पोइ मां जाइज़ सभिनी ॿार हुया, मायूं हुयूं, मर्द हुया, जेके बि हुया, मूंखे घेरा कयो। बराबरि मुंहिंजो सिक्योरिटी जेको हुयो ऑफिसर, सिक्योरिटी हुयो जेको, उहो वीचारो हुनखे बि हेरासमेंट कई, मुंहिंजो जेको PA गॾु हो हुन सां हेरासमेंट कयूं। तंहिंखां मां हिकु ॿियो त रहूं था मोदी आयो त ख़बर ई पई छा आहे हिते सरकारी सां मूंखे न टेकियो, बराबरि अलाफेर कयो। मां त सिक्योरिटी हुनखे वीचारो असांजे PS खे ॿारकुट कयूं, असांजो सिक्योरिटी गार्ड पुलिस जो हुयो जनरल जेको, उनखे बि हुन धको कयां। आख़िरकार मूं हुनखे पुलिस खे रिपोर्ट कयो, भाई हीअ त तमामु सुठी ॻाल्हि कोन्हे, ऐं 200 माण्हू आहिनि, जीअं त ॾाढो सिक्योरिटी डॉक्टर प्रोफेसर इहे कनि था, जॾहिं पाण हेॾी सिक्योर आहे त ॾाढो छा करे सघो, ऐं हिते गमल जहिड़े नंढे शहर में कीअं नौकिरी कंदासीं असांजा। पोइ त SP बि हुनखे कॉल कई, ॿियनि खे कॉल कई, पोइ पुलिस आई ऐं पोइ हुनखे बजाया हुया, ऐं पछाड़ी हुनखे सरकार जेको आहे हुते सरकार केस दाख़िल कयो त भई सरकार असां त असांखे दुख कोन्हे, असां ही बि जेका असांजा माण्हू आहिनि उहे असांखे पाड़े में वेठा आहिनि, असां हुनखे सिधी कलाऊं हल रहियासीं ऐं हुन सां एतिरो सुठो लॻाऊं हद खां वधीक। पर डॉक्टर साहब तव्हां पुलिस जी कार्रवाई खां मुतमइन आहियो त उन्हनि सही एक्शन वरितो आहे, कोई माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि? सरकारी तरफ़ सां खे हिदायत दाख़िल कई अथऊं ऐं उहा TC जो खयो अथऊं। हाणे अॻिते कोर्ट ॾिसो छा थी करे, ही छा था कनि, केस कहिड़ी तरह सां हुनखे ठाहिनि था, कोर्ट में कीअं पेश कनि था। पंहिंजो DSP बि आयो, हालांकि ही वॾो मामिलो आहे, हिते बाक़ाइदे सिंध जो वॾे में वॾो अदारो आहे, इंटरनेशनल अदारो आहे, ऐं जॾहिं मूंखे दोस्त मूंखे अमेरिका मां टेलीफोन कयो त साईं ही मसइलो तव्हां सां कीअं थियो, मां चयो हाणे छा कजे, हिकु त असां वेठा आहियूं ॿाराड़ी में, अदारा ॾाढा सुठा कंदा आहिनि, वॾी महिनत सां कंदा आहिनि, पर जेकॾहिं हुनजी ड्राफ्ट लॻी त थोरे ई टाइम में वॾी ड्राफ्ट थी ठाहिण ॾिठो आहे त ॾाढो ईज़ी आहे। त हुनखे असांजी गवर्नमेंट खे थोरो हिन अदारे खे सिक्योर करणु घुरिजे, इहा अदारो अनरोल्ड आहे ऐं हुनमें SP हुजे, DIG हुजे, IG हुजे, नोटिस अचनि। ऐं मूंखे ख़बर पई त चीफ जस्टिस जेको आहे हुन नोटिस वरितो आहे जो त कोर्ट बि न हली हले, असांजो अदारो बि न हलो, ऐं अॻिते केतिरो केस लीगल था वठनि, छा था कनि ख़बर न आहे। असां हिकिड़ी शइ आहे त असां हिकिड़ी मसीहा जो रोग था कयूं था पिया, हर कंहिंखे असां जेके बीमार माण्हुनि खे मुतासिर कयूं था, त असां उन्हनि में ई एॾो कमु आहे। हाणे हिन फसाद सां मुक्ति ॾियूं, फसाद खे गवर्नमेंट खे सिक्योर रखण करे गवर्नमेंट, ऐं अॻिते जी जेके डॉक्टर मूंखे न कहिड़ा मां गॾु आहे, मूंखे चपली वेंदा गाइदा कंदासीं, पर मुंहिंजा जेके डॉक्टर ॿार आहिनि ॾाढा ॿार कनि था, पोइ लाहौर जो आहे, पोइ कराची जो आहे, किथां जो आहे, ऐं इनखे असांखे सिक्योरिटी घुरिजे। उन लाइ फूल प्रूफ सिक्योरिटी करण सां गवर्नमेंट, ऐं मां पंहिंजे सिंध गवर्नमेंट खे बि चवंदुसि, IG खे बि चवंदुसि त महिरबानी करे हिकु दफ़ो IG साहिब जेका विज़िट करे असांखे त भई अदारे खे असां सिक्योर
छो त ही लोकल लेवल ते सिक्योर कोन थी सघंदो, जॾहिं हाईवे ते सिक्योर तयारी कंदा त असांखे कमु करणु ॾाढो ॾुखियो थींदो। जी हाणे सर मुंहिंजा जेके तव्हां डॉक्टर्स आहिनि जी इहे हिकिड़ा हीरा आहिनि। अहिड़े तरह सां असांजा जेके जेका कार्डिक सर्जरी कनि था पिया या ये कार्डियक बोर्ड लेवल ट्रांसप्लांट कनि था पिया, ये ॾाढा अणलॻ माइंड आहिनि डॉक्टर्स। उनखे जेकॾहिं सिक्योर न कंदासीं त ॾाढो ॾुखियो थींदो अॻिते हलाइण। ठीक साईं, ठीक साईं। डॉक्टर साहब तव्हांजी महिरबानी जी, डॉक्टर साहब तव्हांजी महिरबानी, अल्लाह तव्हांखे महफ़ूज़ रखे ऐं तव्हां सां दुआ गुआयूं तव्हांजी इन हवाले सां, न रुगो तव्हांजी पर तव्हांजे अमले जी, उन्हनि डॉक्टर्स जी जिनजी तव्हां ॻाल्हि कई आहे त उहे परे खां आया आहिनि ऐं हिते रहनि था, उन्हनि जी सिक्योरिटी सुप्रीम आहे तव्हांजी, तव्हांजे इदारे जी, त उन्हनि जे मुलाज़िमनि जी सिक्योरिटी सुप्रीम आहे। ज़रूरु असां हीउ टेकअप मामिलो तव्हांजे लाइ कयो आहे त जीअं हिन इदारे जी तहफ़ुज़ मिली सघे ऐं हिन इदारे में अहिड़ा माण्हू जेके मौत वठी दाख़िल थिए थी अस्पताल में ऐं जिन जो वास्तो बि न आहे उन्हनि ते हमिलो कनि था, डॉक्टर साहब ते हमिलो थिए थो, इदारे ते हमिलो थिए थो। नाज़रीन, अॼोको प्रोग्राम एतिरो ई। मोहसिन बबर खे इजाज़त ॾींदा, सदाईं गॾु।